वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ के FBR ऐं इंटेलिजेंस ब्यूरो पारां टैक्स चोरी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ ऑपरेशन्स बाबति रिपोर्ट पेश कई वई आहे, जंहिं मूजिबि इंटेलिजेंस ब्यूरो ऐं FBR जे गॾियल कोशिशनि सां 178 अरब रुपयनि जी रिकवरी मुमकिन थी आहे। वज़ीर-ए-आज़म खे पेश कयल रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त इन्हनि क़दमनि जे नतीजे में कंपनियुनि जे इंज़माम ऐं टेलीकम्युनिकेशन शोबे में रहतुनि जी मद में टैक्स आमदनी में 69 अरब रुपयनि जो वाधारो थियो आहे। इंटेलिजेंस ब्यूरो तरफ़ां खंडु, चांवरनि जी खुराक, शरबतनि, खाजरो तेल, तमाक ऐं सीमेंट जे शोबे में 515 छापा हया विया, जिन कार्रवाइनि जे नतीजे में टैक्स चोरी जी कोशिशनि खे नाकाम बणाईंदे 10.5 अरब रुपयनि जी इज़ाफ़ी टैक्स वसूल कयो वियो आहे। इंटेलिजेंस ब्यूरो ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं शयुनि जे अघनि में हथरादू वाध जी कोशिशनि खे नाकाम बणाईंदे खंडु, भाण ऐं कणक जे शोबे में 13,000 खां वधीक ऑपरेशन कया ऐं अप्रैल 2022 खां हेल ताईं 99 अरब रुपयनि खां वधीक जूं गैर क़ानूनी तौर ज़ख़ीरा कयल शयूं कब्ज़े में वरतियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ FBR ऐं इंटेलिजेंस ब्यूरो जी टैक्स वसूलियुनि लाइ खयल क़दमनि जी साराह कंदे चयो आहे त मुल्क जे टैक्स आमदनी में वाध लाइ सभिनी इदारनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। हिन चयो त पाकिस्तान जो माशी इस्तेहकाम गॾियल टीम वर्क जो नतीजो आहे। मुल्क जी माशी तरक़ी ऐं अवाम जी ख़ुशहाली लाइ बि सभु खे गॾिजी कमु करणो पवंदो।